हारी जद्दोजहद कमेटी सिंध पारां हारिन जे आलमी दिहाड़े जे मौके ते पाकिस्तान किसान राब्ता कमेटी जे मुल्क गीर सॾ ते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, जिन में हारी आबादगारनि ऐं सियासी समाजी कारकुन भरपूर नमूने शिरकत कई। फरीद जी वांड, अलफ खान खोसो, नई पुल, नवाब खान दल, अल्लाह बख्श खोसो, शाह अली जी वांड, मौलवी अब्दुल खालिक जखरो, कादिर बख्श खोसो ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया, जिते मुज़ाहिरीन बैनर पीला कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी में मीर साबिर हुसैन खोसो, अली खोसो, आशिक अली डोमकी, गंवर खोसो, शोएब अली उनड़ उर्स चौहान, मंजूर खोसो, अली नवाज जत, गमथार दल, जहांगीर डोमकी, सिद्दीक जखरो, अमजद खोसो, अली मुराद खोसो, आकब उनड़ ऐं ॿियनि अॻुवाणनि कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते अॻुवाणनि ख़ताब पिणु कयो। मुक़रिन पंहिंजे ख़ताब में चयो त मुल्क जे ज़राइत संगीन बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे, जिते कणक जी घटि अघु सबबि हारिन खे सख़्त मुआशे जो नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं त पेट्रोल डीज़ल जी क़ीमत में वाध ज़रिए ख़र्चनि में इज़ाफ़ो आणे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त कणक जी फी मण घटि में घटि क़ीमत 4000 रुपया मुक़ररु करे सरकारी ख़रीदारी मर्कज़नि खे फ़ाल बणायो वञे। हिननि वधीक चयो त गंदम जी ख़रीदारी खे ख़ानगी कंपनियुनि हवाले करण वारो मंसूबो हारी जी इस्तहाल जो सबबु बणिजंदो, तंहिं करे उन खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। मुक़रिन काराइतो फार्मिंग ख़िलाफ़ रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त इन पॉलिसी तहत मज़ारिन खे संदनि ज़मीननि तां बेदख़ल कयो पियो वञे, जेको कंहिं जी सूरत में क़बूल न कयो वेंदो। अॻुवाणनि मुतालबो कयो त पंजाब में मज़ारिन जे जबरी बेदख़ली रोकी वञे ऐं ज़मीनुनि खे बेज़मीन हारी में विरायो वञे, ज़रिए सुधारा नाफ़िद करे जागीरदारी निज़ाम ख़ात्मो आंदो वञे। पाणीअ जी खोट बाबति ॻाल्हाईंदे मुक़रिन चयो त सिंध जे आबादगारनि खे पाणी जी सख़्त खोट खे मुंहुं ॾियणो बणिजी पियो आहे, तंहिं करे पाणी जे मुनाफ़ी वर्ष खे यकीनी बणायो वञे, तेल ताईं पाणी पहुचायो वञे, रुक पंपिंग स्टेशन खे सीरियस फीडर फ़राहम करण करे उन खे 24 कलाक हलाइण जी यकीनी बणायो वञे। उन मौक़े ते मुक़रिननि महीनो अॻु सखर में क़तल थी वियल हारी जद्दोजहद कमेटी जो अॻुवान शोएब अली उनड़ जे भाउ शहीद शोएब अली उनड़ जे कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे चयो त महीनो गुज़री वञण बावजूद बि अञा ताईं सखर पुलिस मक़तूल जा कातिल जवाबदार गिरफ़्तार न कया। जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त एहतिजाज जी तहरीक वधीक तेज़ कयो वेंदो। अॻुवाणनि हुकूमत खे चिता ॾींदे चयो त जेकॾहिं हारिन जा जाइज़ मुतालबा फौरी तौर तस्लीम न कया विया त एहतिजाज जो दायरो मुल्क में वधायो वेंदो। डीजल जो अघु हारिन जो मुआशी क़त्लेआम बंद कयो, हारिन जो मुआशी क़त्लेआम कणक जो रेट कणक जो रेट कणक जो रेट शहीद शोएब उन जा कातिल गिरफ़्तार कयो, शहीद शोएब उन जा कातिल गिरफ़्तार कयो, शहीद शोएब उन जा कातिल गिरफ़्तार कयो, कणक जो रेट वधायो, कणक जो रेट वधायो, कणक जो रेट वधायो।